सांगड़ मां ख़बर ॾींदा हालूं त डिप्टी कमिश्नर सांगड़ सारा जावेद चयो आहे त पोलियो जो ख़ात्मो असांजी ईंदड़ नसलुनि खे महफ़ूज़ ऐं सेहतमंद मुस्तक़बिल फ़राहम करण लाइ निहायती ज़रूरी आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हिन 26 मई खां 1 जून 2025 ताईं जारी रहंदड़ पोलियो जे ख़ात्मे वारी मुहिम जे हवाले सां थियल गॾिजाणी जी सदारत कंदे कयो। डिप्टी कमिश्नर सिहत खाते जे ऑफिसरनि खे हिदायत कई त वैक्सीन जी कोल्ड चेन बरक़रार रखण लाइ मुनासिब बंदोबस्त कया वञनि ऐं माइक्रो प्लान ते मुकमिल अमल दरामद खे यकीनी बणायो वञे। ही हिकु क़ौमी फ़र्ज़ आहे, इन में कोताही कंहिं बि सूरत बर्दाश्त न कई वेंदी। ज़िले हेल्थ ऑफिसर डॉक्टर दौलत जमाली इजलास के ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त ज़िले जे 5 सालनि खां घटि उमिरि जे 5,105 ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पियारण वारी मुहिम लाइ समूरा इंतज़ाम मुकमिल कया विया आहिनि ऐं तश्कील ॾिनल टीमूं घर घर वञी ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पियारींदियूं। उन मौक़े ते समूरनि तालुक़नि जा असिस्टेंट कमिश्नर मुख्तियार कार, पोलियो बाबति ज़िले फोकल पर्सन डॉक्टर मोहम्मद फारूक, यूनिसेफ नुमाइंदो आफ्ताब अहमद ऐं ॿियनि ऑफिसरनि बि शिरकत कई। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।